बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज पाण पढ़ंदासीं अणपुर जे बारे में। त लफ़्ज़ जेको अणपुर आहे उन जी माना तव्हांखे अचे थी न कोन्हे अचे? अचे ठीकु आहे, न त तव्हांखे ॿुधायो। अणपुर चइबो आहे हिसे खे। अणपुर जेको माना अणपुर माना जेको पूरो न हुजे, जेको पूरो न हुजे, जेको पूरो न हुजे उनखे छा चइबो? उनखे चइबो आहे हिसो। ठीकु आहे। मिसाल तौरु हाणे हीउ जेको पन्नो आहे हीउ सॼो आहे। हिसा छाजा थींदा आहिनि? सॼनि जा थींदा आहिनि। हीउ आहे हिसो। हाणे मिसाल तौरु पाण हिन जा हिसा था ठाहियूं, उहो थी वेंदो अणपुर। ऐं अणपुर कीअं ठहंदो आहे उनखे सम्झण जी कोशिशि कजो। हाणे हीउ सॼो आहे, सॼे जा हिसा थो ठहे। ठीकु आहे बाबा। हाणे हिन जा जो विराया ॿिनि हिसनि में। हाणे हीउ बि अणपुर थी वियो ऐं हीउ बि अणपुर थी वियो। हीउ कहिड़ो अणपुर थियो, हीउ कहिड़ो अणपुर थियो, तव्हां ॿुधाए सघो? ॾिसो हिसा घणा थिया? उन्हनि मां घणा हिसा आहिनि? हिकु थियो अंश, ॿ थियो छेद। हीउ कहिड़ो अणपुर आहे? अणपुर कहिड़ो? हिकु भाङे ॿ। हीउ कहिड़ो अणपुर थियो? हीउ कहिड़ो अणपुर थियो? हीउ बि हिकु भाङे ॿ थियो। कुल हिसा ॿ कयासीं, जंहिंमां हीउ हिकिड़ो हिसो हीउ आहे। हीउ बि टोटल जेके छेद माना छा आहे? छेद में टुकड़ा टुकड़ा थिया। जेके कुल टुकड़ा थियनि न उहे आहे छेद। उन मां जेको हिसो खणूं था न उहो अणपुर थियो वञी, उहो थियो अंश। हाणे हीउ थियो हिकु भाङे ॿ, हीउ बि थियो हिकु भाङे ॿ। पर हाणे हीउ कहिड़ो अणपुर थियो? पोइ गुड कीअं चयो? ॿ भाङे ॿ। ॿ भाङे ॿ। हीउ अणपुर कहिड़ो थियो? ॿ भाङे ॿ। त बराबरि अणपुर पढ़िया आहिनि त ॿ भाङे ॿ ऐं हिकु पाण में बराबरि आहिनि। ॾिसो मिसाल तौरु हिते पाण खणूं था ॿ भाङे ॿ। ठीकु आहे। ॿ भाङे ॿ खे सादी सूरत में आणींदासीं त जवाबु घणो ईंदो? हिकु भाङे ॿ। बराबरि अणपुर इन करे सभु आहे जो पहिरीं सॼो हो, सॼे खे ॿ टुकड़ा कया पर वरी ॿई टुकड़ा खणिया, अंश बि ॿ थी वियो, छेद बि थी वियो। तंहिं करे ॿ भाङे ॿ बराबरि आहे हिकु जे। इहो बराबरि अणपुर। अच्छा हाणे ॾिसजो त हाणे इन जा आहिन में हिसा हमेशह बराबरि कबा आहिनि। हाणे इन जा वधीक हिसा हाणे हिन जा पैसा कयूं, हिन जा पैसा कयूं ऐं हिन जा पैसा कयूं। ठीकु है। हाणे कुल हिसा घणा थी विया? 4। ठीक है। हाणे ॾिसो ही थी विया 4 हिसा। ही छा अणपुर आहे? हाणे आउं ॾिसो हिन मां चई हिसनि मां हिकिड़े खे खणा। हाणे ही जेको अणपुर आहे, ही हिसो अणपुर न हिसो, ही कहिड़ो अणपुर थींदो? हिकु भाङे 4। ठीक है। ही कहिड़ो अणपुर थींदो? हाणे हिकु भाङे 4। ही कहिड़ो अणपुर आहे? ही कहिड़ो अणपुर? 4 भाङे 4 छाजे बराबरि आहे? हिकु जे बराबरि। 4 भाङे 4 कंदो वरी थींदो बराबरि अणपुर बिल्कुलु। हाणे ॾिसो सॼे जो फ़र्क़ु सॼो केतिरो आहे इन ॻाल्हि खे सम्झो। मिसाल तौरु हिकिड़ो सॼो आहे, ॿियो ॾिसां मुंहिंजे ॿियो घणे आहे तव्हांखे ॿुधायां साॻी ॻाल्हि कयूं। हा ही घणे जो नोट आहे? 1000। ठीक है। इहो
में विरायो जी सर ठीक है जी सर हाणे ॿुधायो ही जेको अणपुर आहे कहिड़ो अणपुर आहे हिकु बार बार हिकु भाङे ॿ ठीकु आहे हाणे मिसाल तौर तव्हांखे चवण थो 1000 जो हिकु भाङे ॿ घणो थींदो उहो ज़रूर ज़रिए में रूप कयूं 1000 ज़रिया हिकु भाङे ॿ बराबर थींदो वञी हिकु ॾू हिकु ज़रिया 500 बराबर 500 अची वियो हिसे जो फ़र्क़ छा ते पवे थो सॼो घणो आहे सॼो 1000 उन जो अच्छा जेको आहे हाणे पर हिस्सा हमेशह बराबर हूंदा हाणे मिसाल तौर हाणे सॼो ई आहे 500 सॼो आहे हाणे पहिरीं सॼो 1000 हाणे ही हुन सॼे जो हिसो कोन्हे ही पाण अलॻि सॼो ठीकु आहे मिसाल तौर हाणे आउं छा थो करियां इन जा हिसा थो इन जा हिसा हाणे ॾिसो छो बाबा ही कहिड़ो अणपुर आहे हिकु भाङे ठीकु आहे इहो अणपुर जेको थियो उहो थियो वञी हिकु भाङे हाणे जेको आहे ही कहिड़ो अणपुर आहे ही कहिड़ो अणपुर आहे ही कहिड़ो अणपुर आहे ही कहिड़ो अणपुर आहे 5 भाङे 5 ऐं हिकु बराबर आहिनि न हाणे जो नहीं 100 वारा 5 खणो या 500 जो हिकिड़ो नोट खणो बराबर थी विया इन जेको बराबर अच्छा हाणे मिसाल तौर तव्हां के 3 छोकिरा अचनि बीहनि हाणे हिननि में ही 500 जो सॼो नोट हो ठीकु आहे अच्छा हाणे हाँ तू दुकानदार ये 500 का तुम हमारा खुला उठानी ठीक है ठीक है ठीक है तो के हम ठीक है हिंदू मां बाबा तो ना जाए हाकू बन ये तो ना जाए ठीक शमीरन असर हाकू बनी के इनमा एक भागे 5 दे और ना बुझया ए बे नंबर करो शमीर के 2 भागे 5 दे असर के 3 भागे 5 दे हाणे पेरी अणपुर था जो खुलिया कराई एक भागे 5 बेगी हो गयो तो एक बनेंगे 3 भागे वो क्या बोलते हैं पता जल्दी ना पूरा कौन देना ते मेरे ऊपर उठाऊंगा तो एक भागे 5 देंगे ने ए भागे 5 देंगे ने ए भागे 5 ठीक है यो आई अणपुर समझ में आया अणपुर